नाज़रीन कुनरी जे यूसी गपनू में चेयरमैन ऐं ज़िले काउंसिल मेंबर जे ॿिनि ख़ाली थियल सीटुनि ते ज़िमनी चूंड थी रही आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे दास माली। जी दास, छा तफ़सील आहिनि? जी, यूसी गपनू जे ॿिनि ख़ाली थियल सीटनि ते बलदियाती ज़मीनी चूंडूं अॼु थी रहियूं आहिनि। यूसी जे चेयरमैन ऐं मेंबर ज़िले काउंसिल जी इलेक्शन थी रही है। पोलिंग जो वक्त शुरू थी रही। अवाम वोटनि जो हक़ इस्तेमाल करण जे लाइ पोलिंग स्टेशन ते पहुची वई है। चेयरमैन जे उम्मीदवार लाइ पीपल्स पार्टी जे रज़ा हमीद आराई ऐं अपोजिशन जमायतुनि जे गॾियल उम्मीदवार रोहिब खुरम आराई में कांटे जो मुक़ाबलो थींदो, जॾहिं त ज़िले मेंबर जे काउंसिल जे लाइ पीपल्स पार्टी जे मीर अली गौर टालपुर ऐं अपोजिशन जे गॾियल उम्मीदवार हरीराम कच्छी में मुक़ाबलो थी रहियो है। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त यूसी में मर्द ऐं औरत वोटरनि जो तइदाद 12,822 आहे, जंहिं मां 6,768 मर्द ऐं 6,054 औरतुनि जा वोट शामिल आहिनि। पोलिंग लाइ पोलिंग लाइ 10 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कया विया आहिनि ऐं सभु पोलिंग स्टेशन इंतिहाई हिसास करार ॾिना विया आहिनि, जंहिंमें CCTV कैमराऊं पिणु लॻायूं वियूं आहिनि। जॾहिं त इंतिज़ाम संभालण जे लाइ 1 ASSP, 3 DSP, 14 SHO, 8 इंस्पेक्टर ऐं 10 सब इंस्पेक्टरनि समेत 335 खां वधीक पुलिस जा जवान सिक्योरिटी लाइ मुक़ररु कया विया आहिनि। उस्तादनि जे बाइकाट सबबि पोलिंग जे मुख़्तलिफ़ खातनि मां 92 खां वधीक अमलो प्रिज़ाइडिंग ऑफिसर, असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर समेत ॿियूं ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। हिकु ई यूसी में थींदड़ चूंड अवामी दिलचस्पी सबबि तवजो जो मर्कज़ बणिजी वई आहे। यादि रहे त अॻूणे यूसी चेयरमैन मुसद्दिक़ आराई ऐं ज़िले काउंसिल मेंबर मीर मुजतबा टालपुर जे लाॾाणे सबबि ॿई सीटूं ख़ाली थी हुयूं। जी दास, अवां जी महिरबानी।